नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे खिप्रो खां ख़बर ॾींदा हलूं त खिप्रो लॻ हथुंगे में साईं पुसनाराम जी 112वीं वर्सी अक़ीद एहतराम सां मल्हाई वई। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो हरीश केबीसी पंहिंजी रिपोर्ट में। जी नाज़रीन, इन वक़्तु आउं मौजूदु आहियां हथुंगे में, जिते साईं पुसनाराम जी 112वीं वर्सी वॾे अक़ीद एहतराम सां मल्हाई वञे थी, जिते पाकिस्तान समेत दुनिया जे मुख़्तलिफ़ शहरनि ऐं मुख़्तलिफ़ कुंड कुर्च मां यात्री आया आहिनि, जिते हिते अची पंहिंजी मन्नतूं दुआऊं घुरे रहिया आहिनि ऐं मुल्क जी ख़ुशहाली ऐं सलामती जे लाइ दुआऊं घुरे रहिया आहिनि। अचो हिते जेके यात्री आयल आहिनि हुननि सां ॻाल्हायूं त हुननि जो छा चवणु। सुख सवयो साओ बुधर अची साईं मौजूदा सदा मौजूदा। सुख सवयो साओ बुधर अची साईं पुसनाराम साहिब दर मौज मची। साईं पुसनाराम साहिब दर मौज मची। सुख सवयो साओ बुधर अची। सुख सवयो साओ बुधर अची साईं पुसनाराम साहिब दर मौज मची। साईं पुसनाराम साहिब दर मौज मची। साईं पुसनाराम जो दर संत जैसो 12 साल मोहर ते वेही तपछा कई हुई, मालिक खे पंहिंजो कयो। हुन संत हिन जग जे लाइ इंसानियत लाइ ख़िदमत कई आहे। हुन हिन दर ते सूफ़ी जो प्रचार कयो अथसि ऐं इंसानियत जो प्रचार कयो अथसि। हिन दर ते जेको माण्हू अचनि था, इंसान पंहिंजो तमनाऊं खणी अचनि था ऐं हेॾा पंहिंजा फल वठी वञनि था ऐं उन्हनि जूं तमनाऊं दिलि सां पूरी थियनि थियूं। ऐं मालिक कंदो असीं हिन मुल्क जे लाइ दुआगो आहियूं। असांजो मुल्क शादाब रहे, आबाद रहे ऐं भाईचारो क़ाइमु रहे। हिंदू मुस्लमान अची भाउ थी रहूं, अमन सां रहूं। असांखे हिन मुल्क में का तकलीफ़ कोन्हे। असांजो मुल्क सदाईं आबाद ऐं शादाब रहे। पुसनाराम साहिब जिन जी 112वीं वर्सी आहे, साईं जिन जीअर समाधि वरिती हुई ऐं असां हर साल 11 फगुण ते इहा साईं जी वर्सी तमामु धाम धूम सां मल्हाईंदा आहियूं। ऐं साईं जिन 12 साल बबुर जे वण ते वेही तपस्या कई हुई ज्ञानदर खोसो में मातली। साईं जो जन्म आस्थान हथुंगो ई आहे। साईं समाधि हथुंगे में ई वरिती हुई। असीं जॾहिं हिते ईंदा आहियूं त मतिलबु कि एज़ शेवादारी त असीं बिल्कुलु मुल्क जे हिसाब सां दुआ कंदा आहियूं त बिल्कुलु मतिलबु कि साईं जिन जी कृपा रहे त पूरे पाकिस्तान जेके अॼु मसला मसाइल आहिनि उहे मालिक करे मतिलबु कि सभु सेटल सां रहिजी अचनि। को बि अहिड़ी मतिलबु परेशानी न अचे, ना ई को मतिलबु कि रिलीजियस को हिते मामिलो स्टार्ट थिए। पुछो ई न, असांजी दिलि अंदरि हिकिड़ो रोम रोम ठही वियो आहे। असां साईं जूं तयारियूं एतिरी दिलि सां कयूं आहिनि। बसि हिन ॾींहं जो इंतज़ारु हो असांखे त असीं साईं पुसनाराम जे दर ते वञूं ऐं असांजूं मन जूं मुरादूं, असांखे आनंद हितां ई अचे थो। माना सम्झ असीं हिते हथुंगे में ईंदा आहियूं, असां जन्नत में वेठा हूंदा आहियूं, ईअं फील लॻंदो आहे असांखे। पोइ साईं बाबा असांजे पाकिस्तान खे वधाए विझाए, हुन माहौल सुठो करे। सदाईं असांजी इहा ई प्रार्थना आहे साईं पुसनाराम सां त असांजे पाकिस्तान खे सुधारे छॾे। हर शहर में माण्हू ईंदा आहिनि, हिते त जाम मज़ो ईंदो आहे। असांजूं आशाऊं पूरियूं कंदो आहे ऐं इस मुल्क जी आप दुआ घुरंदो आहे। अमन माण्हू ख़्वाहिश पूरी कंदो आहे। साईं पुसनाराम साईं ॾाढो बेखड़ सदाशिव अञा जा ईंदे ॾाढो सुठो लॻंदो आहे। असां माना ईंदा आहियूं हर साल, असां मन जूं कामनाऊं पूरी कंदो आहे। असां ॾाढो पुसनाराम साईं साईं पुसनाराम जी दर ते सेवाऊं करे मुल्क जी ख़ुशहाली ऐं सलामती जे लाइ दुआऊं घुरंदा आहियूं। कैमरामैन गुलाम शबीर सां गॾु हरीश केबीसी, अवामी न्यूज़ खिप्रो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।